नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त गादी नशीन दरगाह देह तो शरीफ़ ऐं क़ाइद व बानी क़ादरी तहरीक पाकिस्तान पीर सैयद सरदार अली शाह जीलानी हिंगोरजा में रईस बुद्दल खान चांग जी क़ादरी हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजी क़ादरी तहरीक जे उहिदेदार ऐं कारकुननि खे चयो त मौजूदा मुल्क जी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे हुकूमत खां जारी थियल हुकुमनि ते भरपूर तरीक़े सां अमल कंदा ऐं वधीक चयो त पंहिंजे इलाइक़नि में ॾियारी कमाई खाराईंदा जेके लॉकडाउन वारी सूरत हाल जेके करे घरनि ताईं महदूद आहिनि हुननि लाइ महीनो लाइ राशन जो पिणु बंदोबस्तु करण जो भरपूर कोशिशूं कयूं वञनि। घरनि खां फज़ूल ॿाहिरि न निकिरो, घरनि में वेही नमाज़ क़ुरान शरीफ़ तलावत घणी खां घणी कयो, अल्लाह पाक जो ज़िक्र ऐं दुरूद शरीफ़ जो विर्द कसरत सां कयो। आख़िर में मुल्क में कोरोना वायरस जे ख़ात्मे लाइ दुआ घुरी ऐं फ्रंट लाइन में कमु कंदड़ डॉक्टरनि, पाक फ़ौज ऐं सिंध पुलिस जे जानबाज़नि लाइ पिणु दुआ घुरी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।